हाव जो ठार समझे या सीने ते नत चई तदी तुम जी तने जेको जेको उम्मीद ला इलाहा इल्लल्लाह वो अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह नमाज में आहे अल्लाह ताली वली अल्लाह भी रखो पवंदो जेके ला इलाहा इल्लल्लाह में तुझी उम्मीद ही आहे त नमाज बातिल थी वेंदी त न तू गलवानी जो है बोलो बोलो सगी शहबाज अली नमाज में है या नहीं ये तुम सोचो तवज्जो करो अली नमाज में है या नहीं ये तुम सोचो मैं उसका नाम बसद इम्तियाज करता हूँ अली नमाज में है या नहीं ये तुम सोचो मैं उसका नाम बसद इम्तियाज पढ़ता हूँ और मेरा मामला मुल्ला से मुख्तलिफ है जरा मैं मातमी हूँ अली में नमाज पढ़ता ताजा तमायो बस ये खैरे तेरे वारो नारो बुधाईंदा जो मां मां हेता जिंदन ने हिक गाल कई पे मां छड्या तो कसीर मौजू हुयो मां उनके छडे इंशाअल्लाह वरी कदे इनके रुजू कंदा मां गाल के 1400 साल का मसलो थो हले नूरा बशरा अल्लाह से शिया नूर मनीदा है फलाना एड़े नालो मां छो खणा हे मिंबर ताहिरन जो हे दुश्मन जो कह पलीत जो जिक्र त बुधणी पसंद न कंदो फलाना चवंदा से बशरा बाबा शियत कदे न चयो त नूरा या बशरा न नूरा न बशरा असां जो अकीदो इहो न नूर न बशर बड़ी शर्त है अल्लाह अकबर अल्लाह नबी को छा फरमायो अव्वल मा खलक अल्लाह नूरी सभिनी जी ॿुधल आहे नई ॻाल्हि न कई आहे अल्लाह सभ खां पहिरियां मां मोहम्मद जो नूर ख़ल्क़ कयो हीअं थींदो आहे इते हिकु त हिन हदीस मां इहा ख़बर थी पए त नूर मख़लूक़ आहे हाणे तवजो कजो छा फरमायो सभ खां पहिरियां अल्लाह छा ख़ल्क़ कयो मुंहिंजो नूर ये न चयो त मांखे ख़ल्क़ कयो बाबा हे अरबी ग्रामर जो उसूल आहे जंहिं बे शइ सां जा जो जी हे टे लफ़्ज़ लॻंदा आहिनि उहा शइ ॿी थी वेंदी आहे ऐं ज़ात ॿी थी वेंदी मुंहिंजा हथ मुंहिंजी अखे मुंहिंजा वार यानी मां अलॻि आहियां हे अलॻि है हे मुंहिंजी मिल्कियत आहे हाणे इहो नूर ई चवण जो मक़सदु छा हो चार अखर आहिनि हिन में नून वा रे ये ठीक मां मुख़्तसर बचा नून वा रे ये उस्ताद इल्मुल आदाद में थोरो अदद मां थो कढी ॾियां जमा कजोसि नून जो अदद आहे 50 वा जा 6 घणा थिया रे जा 200 घणा थिया 256 ये जा 10 अल्लाह अल्लाह जियो जियो जज़ाकल्लाह जेके समझी मां तो दाद दिया था बस 66 अदद इन लफ्ज़ जो 6 ये मिला जो घणा था अल्लाह हाणे भी न समझ
पिया अच्छा ए अक्सरियत को वधिक मां हैरान तो ॾिसां शायद गाल पहुती ना है ज़हन ताई जी बाबा हे मुझे मौला का जेके फज़ाइल है ना इनमें खुश थी वे हम लोग बाबा अल्लाह जी ज़मीन ते के सीनो खोले घुमंदो कर जड़ो इमाम तुझे हिस्से में आयो बाबा नसीब जी गाल हाणे कैसा झेड़ो कंदो ठीक है केड़े झेड़ो कंदो सही कह बटे हिकु अली कोने असां छियनि न किताबनि जे करे अली मौला खे मञियो आहे न मुले मौलवीअ जे करे मञियो आहे अली मौला सां असांजो इश्क़ आहे इश्क़ को दलील न पुछंदो आहे अवल खां आख़िर ताईं सभु मिली करे मौला जे मोहबत जे मस्तीअ में इबादत कयो नारा हैदरी पाक मोहम्मद मुस्तफा ते सल्लल्लाहु जियो जियो तो जो आए ये आलम ज़र्रे अव्वल जी गाल अला रूह भी खल्क न था हां वाह वाह सुभान अल्लाह उस्ताद जी मां गाल थोड़ी तशरीह कया अच्छा उन वक्त छा हुयो सभनी अनवा खा अल्लाह इकरार वरितो टे गवाह जो केड़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली वली हे जेके भी बैठा आयो ना ता सबनी उते अली वली अल्लाह ताई पढ़ियो अच्छा सबनी पढ़ियो ना अली वली सभई रूह होया अच्छा हाणे माके ॿुधायो उते कंहिंखां फतवा वठी करे पढ़ियो हुयो अकेले मुझे को फतवा वठी हुई त हिते अली वली अल्लाह तो चए सही बुधाए अली वली पढ़ाया ना जड़ी हुते फतवा न वतई त हिते छो उस्ताद गुलाम मुर्तजा उते भला घणा किताब होया जेके पढ़ियो पोता अली वली पढ़ियो बाबा जने हो चई छने पढ़ो जे ठायो थसली अमीर के वो चई छने अली वली पढ़ो तो को मुल्ले को न पूछो तो मुल्ले जो कम ना है शैतान छाजे करे मलऊं छो अल्लाह उन चयस हिन के सजदो कर हिन चयो त मुंहिंजो इल्मु वसी आहे मां इहा फतवा ई नथो ॾेई सघां बख़ुदा शैतान खे उनजे इल्म मां रायो आहे हिन क़यास करणु शुरू कयो लाचस तो के कह चयो आ तो तुझी सोच जो नालो इबादत अल्लाह चवण लॻो मालिक एतिरा सजदा ॿिया क्या तोखे 6 लाख साल इबादत कई आहे तुंहिंजी 6 लाख साल ॿिया कंदुमि हिन जो सजदो माफ़ कर लाचस बकवास बंदि कर तोखे कंहिं चयो मांखे तुंहिंजे सजदे जी लोड़ आहे मांखे झुक न झुक इबादत उहा थींदी आहे मां चवां हिन खे झुक इबादत इनके चइबो आहे जंहिंखे जे लाइ हो चवई झुक त झुकी पो तो भले वो इमाम हुजे या आलम हुजे ये सच्ची बात है इमाम हुजे या उनजो आलम हुजे असां शिया कौम आहियूं असांखे झुकण ईंदो आहे सलामी कंदा आहियूं शिया जो मतिलब ई इहो आहे झुकण वारो वाह 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 जंहिंखे मञियो थी
तो पोइ फतवा छा फतवा छा हाय हाय वाह बखुदा मुल्लो अलीउन वलीउल्लाह जो मोहताज आ अलीउन वलीउल्लाह मुल्ले जो मोहताज नाहे कि वो बंदा दो जहानों की बलाओं से दूर है, वो बंदा दो जहानों की बलाओं से दूर है, और जिनके दिल में उनकी मवद्दत का नूर है, और जिनके दिल में उनकी मवद्दत का नूर है, मौला अली के नारे से चलता है जिसका दिल, कुछ और हो ना हो वो हरामी जरूर। जज़ाकल्लाह अली मौला अली हक जो तमाम सोहणो ॿुधो जियो सैयद जियो वो खतीब भी कमज़ोर फाजर को ॻाल्हाईंदड़ मजमे जी शिकायत करे तमाम सोहणो ॿुधो जियो बादशाह छा फरमायो अल्लाह जे हबीब जेका जेका उम्मीद ला इलाहा इल्लल्लाह हाय 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 वाह अल्लाह अकबर हाणे मां चवण ते मजबूर आहियां उस्ताद मुर्तज़ा जेके फज़ाइल ला इलाहा इल्लल्लाह जा आहिनि मां चयो न हाँ जो ठार समझे या सीने ते लत वो जुमलो तो चवां अरे जाथे जाथे तू ला इलाहा इल्लल्लाह ॾिठो उते उते हूंदो अली वलीउल्लाह न हे फतवन सां जुदा थींदो अल्लाह अकबर न कंहिंजे चवण सां जुदा थींदो अल्लाह ख़ालिक़ ला इलाहा इल्लल्लाह में तख़लीक़ तो मां चवंदुमि त आदम जो ठाहिण वारो नबी अली हो अल्लाह अकबर सलवात पढ़ी वठो गॾिजी करे इज्जत जो बड़ी थी तो मुसीबत भी बड़ी थी जेके रोअण आया हो खुदा जाने केतिरी देर थी हूंदी ताकि हिन तले ते वेठी पर उलमा लिखियो आहे त जेका शाम खां आई आहे अल्लाह उहा रात जी आहे अल्लाह हाय 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 4 सालनि जी का मासूमा था 60 अल्लाह अकबर जॾहिं मजलिस तमाम थींदी उठी करे पंहिंजे घर वेंदे न उलमा लिखियो तमामु मुख़्तसर थो पढ़ा उलमा लिखियो त उहा 4 सालनि जी मासूमा सकीना जंहिंजा कननि ते हथ हूंदा आहिनि पंहिंजी पुफीअ जे